रते देरो भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। पीएस लाशारी थाणे जी हद ॻोठ बदू जतोई में हथियारबंदनि गोलियूं हणी 42 वरियनि जे हमज़ा पुट मोहम्मद मिठल जतोई खे क़त्ल करे फरार थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे रते देरो मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर फारूक अली हाजाणो। जी फारूक, छा तफ़सील आहिनि? जी नाइला, बिल्कुल रतदरो भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। पीएस लाशारी थाणे जी हद ॻोठ बदो जतोई में हथियारबंदनि गोलियूं हणी 42 वरियनि जे हमज़ा पुट मोहम्मद पुनल जतोई खे क़त्ल करे फरार थी विया। मक़तूल जो लाश तालका अस्पताल आंदो वियो, जितां पोस्टमार्टम बाद वासन हवाले कयो वियो। उन ई हवाले सां मक़तूल जे भाउ शेर ख़ान जतोई ॿुधायो त मुंहिंजो भाउ मुंहिंजे पंहिंजी ज़मीन में माल चारे रहियो हो त ॿिनि मोटरसाइकिलुनि ते सवार जखाणी गोलियूं हणी मुंहिंजे भाउ खे क़त्ल करे फरार थी विया आहिनि। हिन जो वधीक चयो त असांजो कंहिं सां बि का दुश्मनी नाहे। ज़ालिम बेगुनाह मुंहिंजे भाउ खे क़त्ल करे फरार थी विया आहिनि। ॿिए पासे पीएस लाशारी थाणे जे हद एसएचओ मोहम्मद सिद्दीक़ बिरोई मुताबिक़ हिन वाक़े बाबति कुझु ख़दशा आहिनि। इन ई हवाले सां मुख़्तलिफ़ रुख़नि सां जांच करे रहिया आहियूं। महिरबानी फारूक, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची